नाज़रीन, नई टही फौजी आबासी ऐं रमेश कुमार हाज़िर। असांजो अॼोको प्रोग्राम जेके मेहमान असांजे हिन प्रोग्राम में आहिनि उहे मौसीक़ी जे हवाले सां आहिनि ऐं मौसीक़ी जे हवाले सां हिकु मिथ ॾंद कथा मशहूरु आहे त इन जी इब्तिदा ईअं थी जो हिकिड़ो पखी मौसीक़ार पखी उन जी चुंभ में 7 सोराख़ हूंदा हुआ। पोइ उहो मुख़्तलिफ़ वक़्त ते हर सोराख़ मां अलॻि अलॻि राग ॻाईंदो हो। हितां हुतां नंढियूं नंढियूं काठियूं खणी पंहिंजी उन आखेरे में अची रखंदो हो। पोइ जॾहिं आख़िरी सोराख़ में जेको राग ॻाईंदो हो उहो चवंदा राग दीपक ॻाईंदो हो ऐं उन राग दीपक जो असरु एतिरो त पावरफुल हूंदो जो संदसि आखेरे खे बाहि लॻी वेंदी हुई। ऐं पोइ जॾहिं काफ़ी सालनि खां पोइ उन रख ते जॾहिं उहा सावण जी बरसाति जी पहिरीं बूंद पवंदी हुई त उन मां वरी हिकिड़ो आनू ठहंदो हो ऐं हीअ मौसीक़ी जी इब्तिदा रिपीटेशन ऐं रिपीटेशन थींदी रहंदी। ग्वालियर घराणे जो उहो चश्म चिराग जंहिंमें उस्ताद बीबो ख़ान, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, उस्ताद न्याज़ हुसैन, उन घराणे जो चश्मो चिराग उहा मौसीक़ी जी लाट जेका उन्हनि ॿारी हुई उन्हनि मां ॿरंदो ॿरंदो अॼु उन्हनि पंहिंजो पाण मञायो आहे। असांजो नौजवान साथी मज़हर हुसैन। लोकगीतनि जे हवाले सां हिकिड़ो ॿियो नालो जंहिं पहिरीं हिकिड़ो लोकगीत ॻायो, मारा उॾंदा पखीअड़ा कॾहिं आओ न मारे देस। संदसि कामयाबियुनि जो पखी उॾामंदो उॾामंदो अॼु इन मंज़िल ताईं पहुतो आहे त जेको ॿुधे थो उहो वाह थो करे। शाज़िया ख़ुश्क। ॿियो असांजी सिंध जो उहो नौजवान नाम्यारो फ़नकार जंहिंखे काफ़ी कलाम ते काफ़ी महारत हासिल मुल्क में मुल्क खां ॿाहिरि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुको हनीफ़ लाशारी। हनीफ़, तव्हां काफ़ी ऐं कलाम ते महारत रखो था, काफ़ी ऐं कलाम जे हवाले सां तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे। इन जी तव्हां छा बाक़ाइदा किथां सिखिया वरिती या ईअं ई सिखी वियो? बाक़ाइदा सिखिया वरिती आहे, वठां थो पियो। पहिरियां जेकाबाद में उस्ताद बचल ख़ान आहे उन खां सिखियोसि, उस्ताद रबाब ख़ान पोस्तो जेकाबाद, पोइ उस्ताद गुलज़ार अली ख़ान, बाबा मंज़ूर अली ख़ान शागिर्द जो। अच्छा अच्छा, अॼुकल्ह जेको कैसेट कल्चर हले पियो, थींदो ईअं आहे जो मुख़्तलिफ़ धुनूं चोराए उन्हनि में पंहिंजे हथ जा लफ़्ज़ ठोके ऐं माण्हुनि खे ॿुधाए थो वञे ऐं ॿुधण ते मजबूर कयो थो वञे। इन जे बारे में तव्हां छा था चओ? इहो त आहे त न करणु घुरिजे, छो जो असुल असुल आहे नकुल नकुल आहे। अच्छा, असुल में जेॾी गहराई आहे, कशिश आहे, ऐं उहो ॻाइण बि ॾुखियो आहे। बाक़ाइदा सिखण खां सवाइ मां नथो ॻाए सघे। कापी त हाणे फिल्मी गाननि जी आहे, पोइ उन ते जेके सिखण खां लवाइनि था वरी थोरो रातो रात में जीअं अच्छा मक़बूल थियण जी कोशिशि में पोइ उहे ॻाइनि था, पर उहो वक़्ती कमु आहे, मुस्तक़िल कमु न आहे। अच्छा, अक्सर इहो बि ॾिठो आहे जेके असांजी पुराणियूं शयूं आहिनि, पुराणा जे गीत असांजा इलाही नाम्यारा फ़नकार, उन्हनि जूं शयूं बि खणी ऐं उन्हनि में कंहिं मां सम्झा थो जेका शाइरी हूंदी आहे उहा बि बहिर वज़न में पूरी कोन हूंदी आहे, उनखे उन में फिट करे ॻाईंदा आहिनि। त इन में ॾोह कंहिंजो आहे, उन फ़नकार जो या फ़नकार जो बि आहे? असांजे घणो वधि में वधि मीडिया जो आहे, छो जो हिकु त रोज़ी जो बि मसइलो आहे। मिसाल हिकिड़ा फ़नकार अहिड़ा आहिनि चवनि था त असां कमायूं, शोहरत बि हासिलु कयूं, पोइ उन में उहे जेके आहिनि पंहिंजो परफॉर्मेंस जे हवाले सां बि चइजे त उहे वरी जेको आहे पंहिंजो फ़नकार ते बि कुझु ज़िमेदारियूं आयत थियनि थियूं त उनखे कहिड़ी शइ मिले थी ऐं उहो छा थो ॿुधाए। ऐं हिकिड़ो जेको असांजो आम ॿुधंदड़ आहे उहो त इहो सोचींदो आहे त हीउ फ़नकार असांखे छा पियो ॿुधाए, उहो इहो कोन सोचींदो आहे न ई उनखे ख़बर हूंदी आहे त इन जे पुठियां केतिरा हथ हूंदा आहिनि। इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहे? जी हा। शाज़िया, अव्हांखे इलाही लोकगीतनि जे हवाले सां अवॉर्ड मिलिया, अव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते परफॉर्म कयो, पाकिस्तान में, पाकिस्तान खां ॿाहिरि ख़ूबसूरत तव्हांखे जेके अवॉर्ड्स बि मिलिया। अच्छा, तव्हां ॻाइण में फोक अंदाज़ छो इख़्तियार कयो? लोकगीतनि जे हवाले सां मां जेको लोक अंदाज़ तव्हां चयो त मां इहो चवंदमि त जेको मुंहिंजो अंदाज़ आहे ॻाइण जो फोक,
उहो क़दीम तरीन हूंदे बि जदीद आहे ऐं जदीद हूंदे बि क़दीम तरीन अंदाज़ आहे। जेको मां गीत ॻायां थी जंहिं अंदाज़ सां, उहो ईअं त जेको मां ॻायां थी क़दीम ईअं आहे त जेको मां ॻायां थी लफ़्ज़नि खे माना ॾेई ॻायां थी। जेको अॻियों वेठो आहे माण्हू जेको मुंहिंजी ॿोली नथो सम्झे, उहो मां ॻायां थी त उहो सम्झे थो त मां छा पई चवां। मिसाल रोइण जो आहे त मां हीअं अखियुनि ते हथु ॾेई त ईअं अॻियों जेको न सम्झंदो त रोइण जो चवे पई, या मां घोर वञा, मां सदके वञा। जेको असांजे ॿहिराड़ियुनि में जेको आहे अञा ताईं माउरूं भेनरूं शादी मुरादी ते ॻाईंदियूं आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जेको आहे मां घोर वञा लाॾे तां सदको वञा, या अखियुनि ते हथु ॾेई, या ही जेको रओ आहे हुनजे पलू ते रखी, त उहो जेको आहे लफ़्ज़नि खे माना ॾेई ॻाईंदियूं आहिनि। उहो मुंहिंजो उहो ई अंदाज़ आहे, लोक जेको अंदाज़ आहे लफ़्ज़नि खे माना ॾेई। अच्छा हींअर छा तर्जुमो करे ॿुधायो। खले सट बर वाली दुरात्यान उओ खले सट बर उओ खले सट ओ साले पिरिया उओ खले सट बर माले मेरिया उओ खले सट बर उओ खले सट ओ जलता जुरात्यान उओ खले सट बर वाली दुरात्यान उओ। सराकी में ॿुधायां जेको मां गॾु कया आहिनि उन मां तव्हांखे थोरा थोरा ॿुधायां थी। छल छबीला सजदे ते कूं फुल्ला वाला चोला, छल छबीला सजदे ते कूं फुल्ला वाला चोला, 100 साला विच हिक जमदा है ते जियां सोना ढोला। मैदा रांझणा ओ मैदा रांझणा ओ मैदा रांझणा ओ मैदा रांझणा ओ मैदा रांझणा। कच्चे बांस दी मुरली तेरी मुरली दे नल घुंघरू, कच्चे बांस दी मुरली तेरी मुरली दे नल घुंघरू, के पासे हुण वञ ना सकदी की तई काला जादू। मैदा रांझणा ओ मैदा रांझणा ओ मैदा रांझणा ओ मैदा रांझणा। हिकिड़ो ठरी आहे ओ महीना नचण गईया ओ महीना नचण गईया, वाह वाह जादूगर वाला, वाह वाह कन्हैया वाला, वाह वाह दूतारा वाला, वाह वाह अड़लीला वाला। मुरली बजावे ओ मुरली रो राग सुने वो मन मेरे